जी आमिर साहब, कीअं पियो लॻे तव्हांखे अॼु तव्हांजो पहिरियों एल्बम आहे, केतिरी ख़ुशी पई थिए? मूंखे तमामु निहायत घणी ख़ुशी आहे ऐं मां तमामु थोराए थो कोमल एंटरप्राइज़िस जो जंहिं मूंखे एतिरी इज़त ॾिनी ऐं ॿियो मुंहिंजे उस्ताद जो जंहिं मूंखे मंज़िल ते पहुचायो ऐं ॿियो नाज़रीन जो जेको पंहिंजो क़ीमती टाइम कढी मुंहिंजे लाइ आया आहिनि। इहा उनजी महिरबानी आहे। अच्छा, हिन एल्बम जी सिलेक्शन कंहिं कई आहे? सिलेक्शन दर्स मजीद कई आहे। अच्छा, उन्हनि जा केतिरा गीत आहिनि हिन एल्बम में? उन्हनि जी शाइरी में केतिरा गीत आहिनि तव्हांजे हिन एल्बम में? दर्स मजीद साहब जो हिकिड़ो गीत आहे। हिकिड़ो ई गीत आहे उन्हनि जो। हाणे तव्हां असांखे कहिड़ो गीत ॿुधाईंदो? हाणे मां साईं सोने इंगोरो साहब जो ॿियो बि गीत ॿुधाईंदुमि। मुंहिंजो उस्ताद बि आहे, मोहसिन दोस्त बि आहे, जंहिं असां एल्बम में तमामु घणी हेल्प कई आहे। गीत जा बोल छा आहिनि? तोखे कीअं विसारे भला मां छॾां, तोखां धार रही मां कीअं थो सघां, मुंहिंजे साह में समाइल तूं ई आहीं, बस शाम सुबुह पियो तोखे सॾां। वाह वाह। नाज़रीन, ये खूबसूरत गीत गरजी था ॿुधूं। तो करामदार मेरा दोस्त मोहम्मद चे जिंदगी जारी अथई बचा हाणे मोट सगो दिलदार कयूं कचरूं कुर्ब जूं तोखे कीअं विसारे भला मां छॾां, तोखां धार रही बिन तो मां सघां, मुंहिंजे सामे समायल तूं ई आहीं, बस शाम सुबुह पियो तोखे सॾां, बस शाम सुबुह पियो तोखे सॾां, तोखे कीअं विसारे भला मां छॾां, तोखां धार रही बिन तो मां सघां, मुंहिंजे सामे समायल तूं ई आहीं, बस शाम सुबुह पियो तोखे सॾां, बस शाम सुबुह पियो तोखे सॾां। कसम तुझो जानी दीवानो बणियो थो वता